तुर्की में थियल रेफरेंडम में सदर रजब तय्यब अर्दोगान कामयाबी हासिल करे वरती है। संदस चवण है त हू पहिरियों भेरो सियासत जरिए निज़ाम तब्दील पिया कन। सरकारी मामलन में फौजी मुदाखला जो दरवाजो बंद कयो वयो है। रेफरेंडम जे नतीजन मूजिब 52.4% तुर्क अवाम सदारती निज़ाम जी हिमायत कई है, जडे 48.6% माण्हुनि पारां मुखालफत में वोट विधो वयो। मुखालिफ धुर चूंड नतीजन ते एतराज़ वारींदे 60% खां वधीक वोटनि जी ॿीहर ॻणप जो मुतालबो कयो आहे। रेफरेंडम में कामयाबी बाद वज़ीर आज़म जा अख्तियार सदर ॾांहुं मुंतकिल थी विया, जंहिं बाद हाणे सदर पार्लियामेंट जी इजाज़त खां सवाइ बजट जी मंज़ूरी ऐं इमरजेंसी लागू करण लाइ वज़ारतुनि खे हुकुम ॾेई सघंदो। रेफरेंडम में कामयाबी बाद अवामी मेड़ खे ख़िताब कंदे तुर्क सदर रजब तय्यब अर्दोगान चयो त हू पहिरियों भेरो सियासत ज़रिए निज़ाम तब्दील पिया कनि। सरकारी मामलनि में फौजी मुदाखला जो दरवाज़ो बंद कयो वियो आहे। तुर्क सदर रजब तय्यब अर्दोगान जो चवण हो त तुर्की जे 2.5 करोड़ अवाम हिकु तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो आहे। संदसि चवण हो त पहिरीं भेरो ईअं थियो आहे जो हू हुकूमत जो निज़ाम सियासत ज़रिए तब्दील पिया कनि। तुर्की जे सदर जो चवण हो त हिननि सरकारी मामलनि में फौजी मुदाखला जो दरवाज़ो बंद करे छॾियो आहे। रजब तय्यब अर्दोगान चयो त तुर्की जे अवाम तारीख़ जे सभ खां आम इस्लाह जे हक़ में वोट ॾिनो आहे। संदसि चवण हो त ओलह वारियूं ताक़तूं तुर्क क़ौम जे फ़ैसिले ऐं उन जे नतीजे जो एहतराम कनि। तुर्क सदर जो चवण हो त हू तुर्कीअ में मौत जी सज़ा ते अमल लाइ रेफरेंडम कराए सघंदा। हुन चयो त मौत जी सज़ा ते अमल बाबति पार्लियामेंट में बिल पेश थियो त हू मंज़ूर कंदो। हुन चयो त आम तब्दीली लाइ पार्लियामेंट अवाम ऐं उन जी ख़वाहिश साथ ॾिनो। रजब तय्यब अर्दोगान चयो त नए सियासी निज़ाम सां तुर्कीअ में इस्तेहकाम पैदा थींदो ऐं अमन जे सूरतहाल तोड़े इक़्तिसादी तरक़ीअ में बहितरी ईंदी। तुर्क सदर रजब तय्यब अर्दोगान सदारती निज़ाम जे हक़ में वोट ॾियण ते अवाम जा थोरा पिणु मञिया।